अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, हे दुनिया फ़ानी अथव, दुनिया फ़ानी आहे ऐं दुनिया में सभु कंहिंखे हलणो आहे। दोस्तों, मां कॾहिं कॾहिं वेही सोचींदो आहियां, मुंहिंजी बि तक़रीबन 32 साल उमिरि आहे। मां पंहिंजे तजुर्बे सां सोचींदो आहियां त हे दुनिया चंद लम्हनि जी आहे ऐं असां सभु महिमान आहियूं ऐं महिमान ऐं मुसाफ़िर ईअं हूंदो आहे जो घड़ी सवा कंहिं छांव में वेही ऐं वरी हलियो वञे, टाइम थी वञे। असां ऐं तव्हां सभु मुसाफ़िर आहियूं ऐं घड़ी सवा दुनिया में आया आहियूं ऐं थोरनि जे करे माण्हू मारणु ऐं फछड़ियूं करणु ऐं झेड़ा करणु। दोस्तों, ख़ुदा खे मञो, कुझु अॻिते जे बारे में सोचो। सभु शइ हिते पई हूंदी, दुनिया, दौलत, पिरापटियूं, जायूं सभु हिते पयूं हूंदियूं। हिकिड़ी ज़िंदगी अकेलो माण्हू आयो आहे ऐं अकेलो ई वेंदो। दुनिया मां का बि शइ नाहे खणी वञिणो ऐं इहो अलबत्ता आहे, जेके अमल तव्हांजा हूंदा उहे तव्हां सां साण हलंदा। सुठो बर्ताव रखंदव ऐं सुठो माण्हुनि सां हलंदव त उहो अमल ई तव्हां सां गॾु हलंदो। नेकोकार हूंदो त नेकीअ जो सिलो मिलंदव। जे अगरि गुनाहगार हूंदो त माण्हू गुनाहनि जी सज़ा मिलंदो। दोस्तों, कल्ह भाननि में झेड़ो थियो आहे हिकु प्लाट जे करे। जेको प्लाट हिकिड़ा चवनि था असांजो वतल आहे, ॿिया चवनि था त भाउ तव्हां कब्ज़ो कयो वेठा आहियो। हिकिड़ा आहिनि मुंहिंजे ख़्याल में हाले पोटरा बिरादरी आहे ऐं ॿी शायदि अलाए कहिड़ी क़ौम आहे। राति न्यूज़ ते ॿुधोसीं, ख़बर पई त दोस्तों हे प्लाट पिरापटियूं सभु हिते आहिनि। हाणे 4 माण्हू शदीद ज़ख़्मी आहिनि, जिन्हनि खे लॻभॻि मुंहिंजे अंदाज़े जे मुताबिक़ सेवण इस्पताल रेफर कयो वियो आहे। दोस्तों, इन्हनि मां को माण्हू ज़ियान थिए या इन्हनि मां को माण्हू माज़ूर थी वञे त सभु शइ हिते आहे। फ़ाइदो कहिड़ो मिलंदो इंसान खे? लखें रुपया पंहिंजनि ख़्वाहिशनि ऐं ज़ाती ख़्वाहिशनि में ई माण्हू विञाए थो छॾे त पोइ प्लाट ऐं पिरापटी फुट 2 या 5 वेसनि जे करे माण्हू मारणु ऐं झेड़ा करणु, इहो इंसान खे नथो जुगाए। अलाह ताला क़ुरान में फ़रमायो आहे त हिकु इंसान जो क़त्ल सॼी इंसानियत जो क़त्ल आहे। जे अगरि हिकिड़े इंसान खे बचायो त सॼी इंसानियत खे बचायो। त दोस्तों, बचाइण वारनि मां थियो, मारण वारनि मां न थियो। ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। सो कोशिशि कयो झेड़नि ऐं फछड़नि खां बचो ऐं कुर्ब ऐं मोहबत में रहो। छाजे करे जो असां चंदनि घणनि जा महिमान आहियूं ऐं सॼी ज़िंदगी असांखे हिते नाहे रहणो। सो कोशिशि कयो कुर्ब सां रहो ऐं सुठो बर्ताव ऐं इख़लाक़ सां रहो। हे ज़िंदगी दोस्तों इंतिहाई क़ीमती अथव, हिन ज़िंदगी जो क़दुरु कयो। इन सां ई इन वीडियो खे ख़तमु था कयूं। वीडियो सुठो लॻे त लाइक ऐं शेयर कजो। वॾी महिरबानी।